प्यारा भाउर, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे पारां तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए कि हिन महीने जे आख़िरी आर्तवार यानी 26 जून जो विश्व सिंधी सारंगी दिवस ऐं सिंधी लोक संगीत उत्सव जे रूप में असां मल्हाए रहिया आहियूं। तव्हां सभिनी सां निमाणी वेनिती आहे कि सभु परिवार हिन कार्यक्रम में शामिल थी करे हिन कार्यक्रम जी शोभा वधाईंदा। प्यारा भाउर, हिन कार्यक्रम में तव्हांखे ॾिसण लाइ ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। भॻत आहे, छेॼ आहे, प्यारा लोकगीत आहिनि, असांजे सभ्यता संस्कृति ऐं भाषा जे वाधारे लाइ लोक संगीत आहे। तव्हां सभिनी सां वेनिती आहे त पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे परिवार खे वठी ज़रूरु हिन कार्यक्रम में शामिल थींदा। मां वर्तमान में बिलासपुर छत्तीसगढ़ में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे अध्यक्ष पद ते सेवारत आहियां ऐं तव्हां सां पुनः हिकु दफ़ो निमाणी वेनिती आहे कि पंहिंजे परिवार सहित हिन कार्यक्रम में शामिल थींदा। 26 तारीख़ आर्तवार जे ॾींहुं 26 जून आर्तवार जे ॾींहुं लखीराम ऑडिटोरियम में शाम जो 5:30 बजे का कार्यक्रम रखियो वियो आहे। तव्हां समय ते अची इन कार्यक्रम जी शोभा वधाईंदा। जय झूलेलाल।